सिंदगी न्यूज़ HD में तव्हांखे भलीकार रिपोर्ट कयो आहे फिदा हुसैन लाखो डिस्ट्रिक्ट दादू में SICVD चेस्ट पेन यूनिट क़ाइम इफ्तिताह कयो वियो। दादू में दिल जी बीमारियुनि जी बर वक्त ऐं मयारी इलाज ताईं रसाई में अहम वक़्त आहे। दादू सिंध इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवास्कुलर डिजीज़िस SICVD ज़िला दादू में पंहिंजो जदीद तरीन चेस्ट पेन यूनिट CPU क़ाइम करे छॾियो आहे, जिनजो गॾियल तौर इफ्तिताह डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तज़ा शाह, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे MNA दादू जोही रफ़ीक अहमद जमाली ऐं ASIVD जी एग्जीक्यूटिव डायरेक्टर जावेद अकबर सियाल कयो वियो। हिन CPU जे क़याम सां दादू में दिल जे मरीज़नि खे बर वक़्त ऐं हयाती बचाईंदड़ तिबी सहूलियतूं मुहैया करण में वाधारो थींदो। डिप्टी कमिश्नर दादू ऐं MNA दादू जोही हिन मौक़े ते चयो त हीउ यूनिट ज़िले इंतिज़ामिया ऐं अवामी चूंडियल नुमाइंदनि जे गॾियल कोशिशुनि सां क़ाइमु कयो वियो आहे। जदीद चेस्ट पेन यूनिट ओचिते दिल जे दौरे ऐं ॿियनि हंगामी दिल जे बीमारियुनि जी फ़ौरी सुञाणप, तेज़ तिबी जांच ऐं बर वक़्त इलाज लाइ ख़ासि तौर ते तयारु कयो वियो आहे त जीअं मरीज़नि खे क़ीमती गोल्ड्स आवर दौरान मयारी तिबी सहूलियतूं मुहैया करे। इन क़दम मां इदारे जो उहो अज़म ज़ाहिर थिए थो त दिल जे इलाज जो सहूलियतूं रुॻो वॾनि शहरनि ताईं महदूद रखण बदिरां अवाम जे दरवाज़े ताईं पहुचाई वञनि, जीअं इलाज में देरि घटिजी ऐं क़ीमती जानियूं बचाई सघजनि। इदारे जे अमलदारनि जो चवणु आहे त चेस्ट पेन यूनिटनि जे क़याम जो मक़सदु फ़ौरी तिबी रद अमल खे बहितर बणाइण ऐं दिल जे मरीज़नि लाइ बर वक़्त रेफरल ऐं इलाज जी निज़ाम खे वधीक मज़बूत करणु आहे। दादू में हिन यूनिट जे क़याम सां न रुॻो मक़ामी आबादी पर भरपासे वारनि इलाइक़नि जा मरीज़ बि फ़ाइदो हासिलु करे सघंदा, जंहिंसां सिहत जे शोबे में नुमायां बहितरी अचण जी उमेद आहे।